बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों हिकिड़े भेरे हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु, हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अनहु ऐं हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अनहु हज जे लाइ मके वञी रहिया हुआ। रस्ते में इत्तेफ़ाक़ सां उन्हनि जो खाद पीत जो सामान ख़तमु थी वियो ऐं उन्हनि आबादीअ तरफ़ ॾिसण जी कोशिशि कई त उन्हनि खे हिकिड़ी झूपड़ी नज़र आई। उन झूपड़ी ताईं पहुता जीअं त ॾिठूं त उन झूपड़ीअ में हिकिड़ी औरत आहे पोड़ी, उहा सिर्फ़ु वेठी आहे। उन्हनि औरत खे सलाम कयो ऐं उन्हनि खे औरत खे चयूं त असां कुरैशी आहियूं ऐं हज जे लाइ वञी रहिया आहियूं। असांजो खाइण पीअण जो सामान खुटी पियो आहे, सो तव्हां वटि खाइण पीअण जी का शइ आहे? त उन पोड़ीअ चयो त अबा मूं वटि त कुझु बि कोन्हे, हिकिड़ी या ॿकरी बीठी आहे, तव्हां इन जो खीरु ॾुही पी सघो था। त उन्हनि उहा ॿकरी ॾुही ऐं उन जो खीरु पीतो ऐं पुछा कयूं त खाइण जे लाइ भला कुझु तव्हां वटि आहे? त उन पोड़ीअ चयो त मूं वटि सिर्फ़ु इहा हिकिड़ी ॿकरी आहे, ॿियो त मूं वटि घर में कुझु बि कोन्हे। ऐं उन्हनि खे चईं त तव्हांखे ख़ुदा जो वास्तो ॾेई थी मां चवां त जेसि ताणी मां काठियूं करे मोटी अचां उन वक़्तु ताईं तव्हां मंझां हिकिड़ो इन ॿकरीअ खे ज़िबह करे त जीअं इन खे तव्हां भुञी करे खाओ। ऐं उहा पोड़ी वई, काठियूं करे आई, ॿकरी भुञी करे ऐं उन्हनि खाधी। बहरहाल इहो वक़्तु हुयो मंझंदि जो वक़्तु ऐं तमामु घणी गर्मी हुई, सो उते इंतज़ारु कयूं त जीअं ॾींहुं थधो थिए त पोइ पंहिंजे सफ़र ते रवाना थियूं। जीअं ॾींहुं ठरियो त रवाना थियण लॻा त पोड़ीअ खे चयूं त असां कुरैश आहियूं, तोखे जॾहिं बि का बि मुश्किल पेश अचे, असां ख़ैर आफ़ियत सां मदीने वापसि अची वञूं त तूं असां वटि हली अचिजांइ, तुंहिंजी जेका बि मुश्किल हूंदी इंशाअल्लाह हल कंदासीं। ऐं उतां रवाना थी हलिया विया। जीअं उहे रवाना थी विया त पोड़ीअ जो मुड़ुस बि अची पहुतो घर। पोड़ीअ उन पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो त हीअं कुरैशी आया हुया ऐं मूं उन्हनि खे ॿकरी भुञी खाराई आहे। हुनजो मुड़ुस ॾाढो नाराज़ थियो त चईं त जिन माण्हुनि खे तूं सुञाणे बि कोन थी, उन्हनि माण्हुनि जे लाइ तूं ॿकरी कोई उन्हनि ते क़ुर्बान करे छॾी ऐं खाराए छॾी। बहरहाल उहो थधो थी वियो, चुप करे वेही रहिया। अलाह जी करणी ईअं थी जो उहा पोड़ी ऐं उनजो मुड़ुसु फ़ाक़ा कशी कटण ते मजबूर थी विया कुझु वक़्त खां पोइ ऐं उन्हनि मदीने जी राह इख़्तियार कई। जॾहिं मदीने पहुता त उन पोड़ीअ उते फेंगड़ियूं मेड़ण शुरू करे छॾियूं ऐं हिकिड़ी खारी खई, उन में फेंगड़ियूं मेड़े पई। उन वक़्तु फेंगड़ियुनि जी बि जीअं अॼु छेणनि जी अहमियत आहे, असांजे ॻोठनि में छेणा जेके आहिनि उहे थपे ऐं सुकाए ऐं खपाईंदा आहिनि, इन तरह सां फेंगड़ियुनि जी बि काई न काई अहमियत उन वक़्तु हूंदी हुई। त उहा माई उहे फेंगड़ियूं मेड़ींदी पियो अचे। मेड़ींदे मेड़ींदे घिटीअ मंझां अॻिते जो वई त हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु जन पंहिंजे दरवाज़े ते तशरीफ़ रखी रहिया हुआ। जीअं उतां पोड़ीअ खे ॾिठूं त सुञाणे वरितऊं ऐं फ़ौरन उनखे आवाज़ु ॾिनो, अमा हेॾां अचिजांइ। जीअं पोड़ी उन्हनि वटि पहुती त चयूं त अमा तूं मूंखे सुञाणे पई? पोड़ीअ चयो त न, मां तव्हांखे नथी सुञाणां। त हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु जन उन्हनि खे तारुफ़ करायो ऐं ॿुधायूं त फलाणे साल में फलाणे ॾींहं ते फलाणे महीने में फलाणे वक़्त ते तुंहिंजा असीं महिमान थिया हुआसीं टई। त पोड़ीअ चयो त अबा वक़्तु घणो गुज़री वियो आहे, मूंखे यादि न आहे, मां ॾिसी कोन सुञाणे सघियमि, बाक़ी तव्हां पार पता ॾियो पिया त सुञाणा पई। त हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु पंहिंजे ख़ादिम खे हुकुम ॾिनो त हिन कुराड़ीअ खे 1000 ॿकरियूं ऐं 1000 दीनार ॾिना वञनि। उन ग़ुलाम उनखे उहे शयूं ॾिनियूं ऐं हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु जन फ़रमायो त हिन खे हुसैन ॾे वठी वञ। ग़ुलाम उन पोड़ीअ खे वठी जीअं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अनहु जी ख़िदमत में हाज़िर थिया त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अनहु जन ॾिठो त ॾिसण सां ई उन पोड़ीअ खे सुञाणे वरितऊं, उनजी ख़िदमत चाकरी कयूं। उनखां पोइ ग़ुलाम खां पुछा कयूं त अदा छा ॾिनो आहे? त उन ग़ुलाम ॿुधायो त 1000 ॿकरियूं ऐं 1000 दीनार रोक रक़म। त हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अनहु बि उनखे 1000 ॿकरियूं ऐं 1000 दीनार अता कया। उनखां पोइ उन ग़ुलाम खे चयूं त हिनखे हज़रत जाफ़र ॾे वठी वञो। त उनखां पोइ ग़ुलाम उनखे वठी रवानो थियो। जॾहिं हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह ताला अनहु जन जी ख़िदमत में हाज़िर थिया त उन्हनि बि ॾिसण सां ई उन कुराड़ीअ खे सुञाणे वरितो ऐं पुछा कयूं त हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अनहु ऐं हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अनहु जन हिननि खे छा अता कयो आहे?
त ग़ुलाम ॿुधायो त ही शयूं त हज़रत इमाम जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जन 2000 दीनार ऐं 2000 ॿकरियूं उन पोड़ीअ खे अता कयूं। ऐं उहा पोड़ी जेका ग़रीब फेंगड़ियूं मेड़े पई मदीने जे शहर में, उहा जॾहिं मदीने मां रवानी थी थिए त मदीने जे तमामु माण्हुनि खां वधीक ख़ुशहाल ऐं अमीर थी वापसि वञे पई। त हीअ आहे पंजतन पाक जो घराणो जेके हमेशह ॼाण ॼाणंदा आहिनि। अल्लाह साईं असां सभिनी खे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह साईं असांजा जेके बि सैयद हज़रात आहिनि उन्हनि खे बि अहिड़ो सखी बणाए। आमीन सुम आमीन या रब्बल आलमीन। दोस्तो, हिन वीडियो में तारीख़ साज़ ॻाल्हि आहे कि जुमिला हेठि मथे थिया हुजनि त उनजे लाइ मुआज़रत कयूं था। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ज़रूरु आई हूंदी ऐं पंजतन पाक सां मुहबत रखंदड़ हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां शेयर ज़रूरु कंदा। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।